दुकानदार 1000 रुपयो खुलो तडी जाई अचे। ही त 5000 जो नोट आहे ऐं ही अंधो ऐं गंजो बि आहे। मूंखे चए थो 1000 रुपयो खुलो ॾे। पोइ हिन खे 1000 रुपयो खुलो ॾेई छॾियां थो ऐं 5000 मां रखी छॾियां थो। हा ईअं थो कयां। ही वठ बा 500 जा नोट। 500 वारा नोट मूंखे न खपदा आहिनि, मूंखे 100 वारा नोट खपदा आहिनि। हूं बि त सुभाणे परी ईद आहे न, इन जे करे मूंखे नंढनि ॿारनि खे ख़र्ची ॾियणी आहे। 100 वारा नोट खुला आहिनि ई कोन ऐं 500 जा वठे ठीकु आहे, वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। मुंहिंजा 10 ॿार आहिनि, 10 ॿारनि खे राज़ी करणो आहे। 2 ॿार वठनि ख़र्ची, 8 ॿार रोवनि मुंहिंजा। ईअं कर, मूंखे पंहिंजो 1000 रुपयो मुटाए ॾे, मां बर्फ वारे ॾे थो वञा, उनखां थो पैसा खुला करायां। तूं अंधो आहे, दुकान हिते घणो परे आहे, थापड़जी पवे काथे किरी पवे, तू हिते ई बि 5 मिंटनि में मां खुला कराए अचां थो। ऐं बर्फ वारे वटि खुला हुजनि अलाए न हुजनि। 5000 जो नोट मां पाण रखां थो ऐं मां पंहिंजो 1000 रुपये जो नोट कंहिं दुकान वारे खां खुला कराए 10 नोट 100 जा हिन खे ॾेई छॾियां थो ऐं गंजो बि ख़ुशि ऐं मां बि ख़ुशि। जुल्फी ॾे ख़बर, दुकान वारो वयो पैसा खुला कराइण। हाँ वयो। पोइ वारो कर, पंहिंजी कार्रवाई शुरू करे ॾे। उस्ताद मोगा, मां पंहिंजी कार्रवाई शुरू करां थो। तूं इहो अंधना चश्मो ला और ॾिस, कहीं ॾिसी वरितो वॾा कुटबाज़ ऐं वॾी बेइज़ती थींदी। हराम खोर, जेकॾहिं मां इहो चश्मो मथे करे करे हेॾे होॾे बि तकां, तॾहिं बि मूंखे कोई माण्हू न नज़र ईंदो। पाण पुराणा पिले लॻा पिया आहियूं। जेकॾहिं कोई इन रस्ते सां टपियो बि त सही न, उनजे पेरनि जी ठक ठक जी आवाज़ मुंहिंजे कननि ते पुॼंदी न, पोइ मां तोखे ॿुधाईंदुमि, पोइ तूं होशियारी पकड़ींजांइ, पोइ पाण भॼी हलंदासीं। सभ खां पहिलां 5000 वारो नोट पाण वारो खणजां, ईअं न जे विसारियूं हले। मां ई पहले पाण वारो 5000 वारो नोट कढियो आहे, पोइ ॿिया थो कढां। हा हा मूंखे ख़बर आहे, तूं कैंची वारी कार हलंदो आहे। वारो कर, कम छॾा त हितां निकिरण जी क्यों। उस्ताद मोगा, लॻे तो रोज़नि में ॾाढी सब्जी महांगी थी वई आहे। जेका बि इनजे गले में पैसा पिया, मां सभु खीसे में विझी छॾिया आहिनि, 1 रुपयो कोन्हे छॾियो। त पोइ वारो कर, हाणे सब्जी खे ॿरो ॾियूं। उस्ताद मोगा, लॻे तो उहो अचे तो, ॾाढी सिधी कर त पाण सिधा थी पियूं। वारो कर, वारो कर, वारो कर। 100 वारा नोट थी, 10 नोट थी। काॾाई? हे वठ 1000 रुपयो आहे। हा पूरो थी। महिरबानी भाऊ, अॼुकल्ह जे दौर में केरु कंहिंजी मदद कंदो आहे, वॾो भलो माण्हू आहे। वाह जो छोड़े के 4000 जी चट्टी हई, उन अंधे के त ख़बर ई कोन जो 5000 जो नोट आहे। 1000 रुपये जो नोट समझी करे खुलो वठी वियो। सब्जी वारा 100 जा टमाटर भी ॾे, धाणा भी ॾे। हाँ सॼे पैसा मुंहिंजा काॾे विया। मुंहिंजे ख्याल में ये गंजेरनि शरारत कई आहे मूंसां। मां उन्हनि खे बेवकूफ़ कयां पोइ, पर हू मूंखे बेवकूफ़ खणी आहे। सॼे मुंहिंजा 30-40 हज़ार सॼे ॾींहं जी सेल हुई, सॼे खणी आहे। अबाड़े उस्ताद मोगा, हथ दे त किने पक्ती हलाए, किने रस्तो ख़राब आहे। निभागा, हाणे मां ड्रामे बाज़ी छॾी, मां अंधो न आहियां, माण्हुनि खे बेवकूफ़ कयां पियो। उते तूं जो ढीठ कई यार, छा करां, मजबूरी में ईअं करणो पवंदो आहे न, बाक़ी फराड कीअं हलंदा। वे त पैसा काढ ॿाहिरि। 5000 काथे आहे पाण वारो, उहो जेको हुयो खड़कणो नोट ॿधो। ओ ही 5000। वाह वाह, ॿिया पैसा काथे आहिनि। कीअं बेवकूफ़ खे चटी हणी आया हूं। मुगा पान के ये न करण घुर्जे, उन गरीब सब्जी वारे के पान फुड़े आयो रोज़नि जे महीने में। हराम खोर, गरीब न हुयो, उहो बि त फराडी हुयो न, अंधे सां फराड करे हो। 5000 रुपया वठी करे मांखे 1000 रुपयो पकड़ाए छॾिया आहियूं खुला पैसा। इन्हनि फराडियनि सां फराड करणु खपे, छो जे इहे ॿियनि खे चती हणंदा आहिनि, पाण उन्हनि खे चती हणी आयासीं त पोइ छा थी पियो। ही वटि पैसा, ईद हाणे भली थींदी। हाणे 9 वॻो वञी वटि, ख़र्ची बि कढ ईद जी, जेसीं ताईं दुनिया में लालची ज़िंदा आहिनि न। ही ठग बुख कॾहिं न मरदो, ठग बुख कॾहिं न मरदो। मोगे जी मार ख़बर न चार।